जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां हिकु नओं सीरियल जंहिंजो नालो आहे प्रोफेसर पांडे के पांच परिवार। इहो शुरू थियो 6 फरवरी 2023 खां। इहो रोज़ राति जो 8:30 बजे दंगल 2 चैनल ते ॾेखारियो वेंदो आहे। हिन में 5 परिवारनि जे बारे में ॿुधायो वियो आहे जेके रहंदा आहिनि भोपाल जे आनंदवार एरिया में। हिन में पंजाबी फैमिली, सिंधी फैमिली, बंगाली फैमिली, हिंदी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ परिवार ॾेखारिया विया आहिनि। इहो सीरियल इन जे करे इम्पोर्टेंट आहे छो त हिन में सिंधी फैमिली खे ॾेखारियो वियो आहे। जी हाँ दोस्तों, अॼु ताईं टीवी हुजे या फिल्म इंडस्ट्री कंहिं बि सिंधी कम्युनिटी खे ठीक तरीक़े सां न ॾेखारियो आहे। पहिरियों दफ़ो हिन सीरियल जे ज़रिए हिकु सिंधी परिवार खे ॾेखारियो आहे जंहिंमें सिंधी ॿोली आहे, सिंधी कल्चर, ॾिण, खाधा सभु ॾेखारिया विया आहिनि। हिन में हिकु मिडिल क्लास सिंधी धंधोरी ॾेखारियो वियो आहे जंहिंजो किरदारु निभायो आहे मोहित शेवाणीअ। हिन जो हिकु दुकानु आहे जंहिंजो नालो आहे झूलेलाल किरियाना स्टोर। हिन में चङे ई दफ़ा सिंधी ॿोलीअ में डायलॉग्स बि विधा विया आहिनि। तव्हांखे इहो सीरियल तमामु पसंदि ईंदो। प्रोफेसर पांडे के 5 परिवार रोज़ राति जो 8:30 बजे ॾेखारियो वेंदो आहे। इहो ॾेखारियो वेंदो आहे दंगल 2 चैनल ते। जेकॾहिं तव्हां हिन सीरियल जा शुरूआती एपिसोड मिस कया आहिनि त कोई प्रॉब्लम न आहे। तव्हां पंहिंजे मोबाइल ते दंगल प्ले ऐप इंस्टॉल कयो या दंगल प्ले वेबसाइट ते इहे सभु हाणे बि ॾिसी सघंदा आहियो। त देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे, हाणे ई दंगल प्ले जे ज़रिए ॾिसणु शुरू कयो प्रोफेसर पांडे के 5 परिवार। तव्हां बि इंजॉय कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं यारनि खे बि हिन जे बारे में ॿुधायो। मैं कह दूंगा ना अम्मा से कि आप साड़ी कहीं और रख के भूल गए होंगे। अरे हाँ यार, ये तो बहुत सही जुगाड़ है। जाओ जाओ जल्दी से साड़ी जाके छुपाओ, तकड़ा दो। जाओ, जय झूलेलाल, जय झूलेलाल, चलो चलो चलो। कन्ने कट गए। अब क्या हो गया? अरे अलमारी की चाबी तो अम्मा साथ में लेके गई है। अरे इसका जुगाड़ मैं कर दूंगा।